जय झूलेलाल। मां डॉक्टर मयूरी आसुदानी नागपुर में हिकु IVF स्पेशलिस्ट आहियां। अॼुकल्ह मां ॾिसंदी आहियां इन जनरेशन में कि IVF या टेस्ट ट्यूब बेबी इहो हर ॿिए या टे घर में इन जी हिकु इंफॉर्मेशन थोरी घणी हूंदी आहे, पर इहो हूंदो छा आहे असां इहो अॼु जानकारी प्राप्त करण जी कोशिशि कयूं था। ॾिसो, अगरि शादीअ खे 1 या 2 साल थी चुकिया आहिनि ऐं संबंध रखण खां पोइ बि अगरि संतान प्राप्ति नथी थिए त मतिलबु इन जो हिकु ॾाढो वॾो सुवाल तव्हांजे दिमाग़ में अचणु खपे कि असांखे संतान प्राप्ति छो नथी थिए। इन जे लाइ असांखे हिकु IVF एक्सपर्ट वटि वञणु ॾाढो ज़रूरी आहे। हाणे IVF एक्सपर्ट हर हिकु गायनोकोलॉजिस्ट बि हूंदी आहे, ऑब्स्टेट्रिशियन बि हूंदी आहे, लेकिन इन जी हिकु पढ़ाई थींदी आहे। IVF एक्सपर्ट हस्बैंड जी बि जांच कंदी आहे ऐं वाइफ जी बि जांच कंदी आहे। इन्हनि में असांखे पतो पवंदो आहे कि ॿिन्हिनि में छा प्रॉब्लम आहे, छा हिकु कारण जे वजह सां संतान प्राप्ति नथी थी सघे। हाणे ज़रूरी कान्हे कि असां सभिनि जे लाइ टेस्ट ट्यूब बेबी ही सजेस्ट कयूं या IVF ही सजेस्ट कयूं। ॾाढा सारी प्रक्रियाऊं आहिनि जंहिंसां असांखे संतान प्राप्ति करण में कोई प्रॉब्लम न वेंदी आहे। हीअ हिकु अञा बि ॻाल्हि इम्पॉर्टेंट असांखे रखणु खपे दिमाग़ में कि पहिरां असां इहो ॾिसंदा हुआसीं कि IVF जी प्रक्रिया ॾाढी महांगी हूंदी हुई, हिकु सिर्फ़ु रिच क्लास ई अफोर्ड करे सघंदो हो इन शइ खे। लेकिन अॼुकल्ह असां इहो ॾिसंदा आहियूं कि छोकी इन्हनि जूं जेकी इंजेक्शन्स आहिनि या वरी सोनोग्राफी थींदी आहे या वरी जांच थींदी आहे, इहा हाणे काफ़ी घटि पैसनि में असांजो कमु थी वेंदो आहे। मूंखे नथो लॻे 1 लाख खां 1.25 लाख या 1.5 लाख कोई वॾी ॻाल्हि हूंदी आहे, स्पेशली सिंधियुनि माण्हुनि जे लाइ। ऐं संतान जो अहिड़ो सुख प्राप्ति करणु त ज़रूरी आहे, छोकी अॼुकल्ह उहा ई फैमिलीज़ इलाही नंढी थी वियूं आहिनि। हर कोई चाहींदो आहे कि मां 1 ई ॿार कयां, 2 ई ॿार कयां ऐं फिनिश। पहिरां ज़माने में त 7-8 ॿार थींदा हुआ, बट छोकी अॼु 1 या 2 ॿार बि करणो जे लाइ अगरि तकलीफ़ थिए थी त मूंखे लॻे थो हिकु फैसिलिटी तव्हां अवेल कंदव त तव्हांजे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे। मूंखां काफ़ी माण्हू इहो बि पुछंदा आहिनि कि छा इहे ॿार स्वस्थ हूंदा आहिनि, छा इहे ॿार नॉर्मल हूंदा आहिनि, ईअं त न कि कोई मानसिक रूप सां उन्हनि जी इन में कोई प्रॉब्लम हूंदी आहे या IQ लेवल घटि त न हूंदो आहे। इहे सभु दिमाग़ में हलंदा आहिनि, लेकिन मां उन्हनि खे चवंदी आहियां तव्हां चिंता करण जी तव्हांखे कोई बि प्रॉब्लम कान्हे। IVF या टेस्ट ट्यूब बेबी सां जेको बि ॿार थींदो आहे, इन ॿार जो IQ लेवल इज़ मच हायर, वधीक हूंदो आहे हिकु नॉर्मल ॿार सां। इहो छो हूंदो आहे? छोकी हिकु सुठे अंडे सां ऐं हिकु सुठे शुक्राणु सां जॾहिं इन्हनि खे मिलनि असां ॿाहिरि कराईंदा आहियूं त उन्हनि जी एॾी स्क्रीनिंग थींदी आहे कि ॿार माउ जे कोक जे विझण खां पहिरां उनखे पूरो हिकु स्वस्थ गर्भ ठाहींदा आहियूं, तॾहिं उनजे गर्भाशय में असां विझी सघंदा आहियूं। त मूंखे लॻंदो आहे हे जेके बि सवाल असांजे दिमाग़ में लॻंदा आहिनि, इहे कंफ्यूजन्स असांखे क्लियर करणु खपे ऐं हिकु सुठे IVF एक्सपर्ट खे ॾेखारे करे तव्हांखे अॻियां वधणु खपे। ऐं ॾिसो, संतान ॾाढी ज़रूरी आहे लाइफ में। अॼुकल्ह शादियूं एॾी लेट थियूं थियनि। माण्हू पहिरें जे ज़माने में छा चवंदा हुआ माउ पीउ कि भई 20-25 सालनि में शादी करे वठि, ॿार बि थी वेंदो। लेकिन अॼुकल्ह शादी ही 29-30 सालनि में थिए थी। अच्छा, शादी करण खां पोइ हर कपल छा थो सोचे कि न हाणे त ॿार न कंदासीं, हाणे असांजी जॉब फिक्स थी वञे, असांजो ज़्यादा पेमेंट थी वञे, असांजो प्रमोशन थी वञे, पोइ असां ॿार कंदासीं। बट ठीकु आहे, तव्हांजो जॾहिं बि तव्हांखे ॿार करिणो आहे, पर एटलीस्ट तव्हां बेसिक जांच कराए करे पंहिंजी तकलीफ़ त पंहिंजे हथ में रखो कि हा मूंखे अगरि इहा प्रॉब्लम आहे त इन जो सोल्यूशन बि ज़रूरी आहे। त इन करे ज़्यादा लेट न कयो, छोकी जीअं जीअं उमिरि तव्हांजी वधंदी वेंदी तीअं तीअं तकलीफ़ूं अञा वधंदी ई वेंदियूं, इहे घटि न थियण वारियूं आहिनि। हिकु सिंपल मां तव्हांखे हिकु एग्ज़ाम्पल ॾियां कि अगरि जॾहिं हिकु महिला पैदा थींदी आहे त अॼु उनखे सिर्फ़ु 400 एग्स मिलंदा आहिनि, 400 अंडा मिलंदा आहिनि। इन 400 अंडनि में उनखे पंहिंजो ॿार कंप्लीट करे ख़तमु करिणो पवंदो आहे। हाणे हर हिकु मेंसिस सां गॾु, हर हिकु पीरियड सां गॾु उनजो हिकु एग यूज़ थी वेंदो आहे। त हुन में छा थींदो आहे, 30-35 सालनि ताईं जॾहिं महिला पहुचंदी आहे त हुनजो एग यूज़ थी वेंदो आहे। एग यूज़ थी वेंदो आहे त ॿार करण जी क्षमता उनजे शरीर में घटिजंदी वेंदी आहे। उनजो जेको अंडकोश जो अंडो आहे उहो ॿुढो थींदो वेंदो आहे। त इन जी वजह सां तव्हांखे जल्दी सां जल्दी इहे शइ जे बारे में सोचणु खपे ऐं स्टेप अॻियां वधाइणु खपे, छोकी इहा प्रक्रिया हाणे एॾी महांगी बि कान्हे ऐं एॾी डिफ़िकल्ट बि कान्हे ऐं स्मूथली तव्हांजो इहो कमु बि थियणु आसानी थी वेंदी आहे। अगरि तव्हांखे कोई बि प्रॉब्लम हुजे जंहिंजे वजह सां तव्हांखे संतान प्राप्ति करण में प्रॉब्लम थी थिए या हिकु सेकेंड ओपिनियन जी तव्हांखे ज़रूरत लॻे त तव्हां बेझिझक मूंखे फ़ोन करे था सघो ऐं कॉन्टैक्ट करे था सघो। जय झूलेलाल।